ईरान से हथियारनि की जंग खत्म थी वई। ट्रंप जो कांग्रेस के खत। ट्रंप खत में लिखियो है तो अमरीकी हुकूमत जलादार अमन की कोशिश कर रही है। जंग भी जारी रही सके थी। तकरार अञा खत्म न थियो है। मीडिया से ॻाल्हाईंदे अमरीकी सदर ट्रंप चयो है तो अमरीका ईरान से जारी जंग में मकसद हासिल करण ताईं ॿाहिरि न निकिरंदो। जेकॾहिं अमरीका हिन वक़्तु तकरार मां निकिरी वियो त मसइलो कुझु सालनि खां पोइ ॿीहर पैदा थी सघे थो। ईरान खे एटमी हथियार हासिल करण न ॾिना वेंदा। हुर्मज़ लंघ ते हिन वक़्तु तेल सां भरियल 400 सामूंडी जहाज़ मौजूदु आहिनि। जेकॾहिं हुर्मज़ खुली वियो त आलमी सतह ते तेल जी क़ीमतुनि में नुमायां घटिताई अची सघे थी। अमरीका, कतर, कुवैत, गॾियल अरब इमारातनि ऐं इसराइल खे वधीक हथियार ऐं फ़ौजी सामान विकिरो करण जी मंज़ूरी ॾेई छॾी। हथियारनि जी मालत $8 अरब 60 करोड़ आहे। अमरीकी परॾेही खाते कुवैत खे $2.5 अरब जो बैटल कमांड सिस्टम ऐं लॻापियल सामान विकिरो करण जी मंज़ूरी ॾिनी। इसराइल खे बि $99 करोड़ $24 लख मालियत जे एडवांस प्रिसिजन किल वेपन सिस्टम विकिरो करण जी मंज़ूरी ॾिनी वई। कतर खे $4 अरब 1 करोड़ जा पेट्रियट मिसाइल ऐं गॾियल अरब इमारातनि खे $14 करोड़ 76 लख जो एडवांस प्रिसिजन किल वेपन विकिरो करण जी मंज़ूरी ॾिनी वई। ईरानी सुप्रीम लीडर मुश्तबा खामनई चयो आहे दुश्मननि खे शिकस्त ॾियण जे लाइ इक़्तिसादी जंग में हिसो वठणु घुरिजे। ईरान जंग में दुनिया आॾो दुश्मननि ते सरसी साबित करे छॾी आहे। मुआशी ऐं सक़ाफ़ती मरहले में बि दुश्मन खे शिकस्त ॾियणु ज़रूरी आहे। ईरानी अवाम मक़ामी तौर ते तयारु कयल शयुनि खे तरजीह ॾे। कारोबारी माण्हुनि खे जेसीं ताईं मुमकिन थियो मुलाज़िमनि खे नौकरियुनि मां कढण खां पासो करणु घुरिजे। ईरानी परॾेही वज़ीर अब्बास इराक़ची चयो आहे त सफ़ारतकारी जो रस्तो खुलियल रखण जे लाइ तयारु आहिनि, पर अमरीका खे धमकी वारो रवैयो तब्दील करणो पवंदो। ईरान जे परॾेही वज़ीर अब्बास इराक़ची जो सऊदी अरब, कतर, तुर्किया, मिस्र, इराक़ ऐं अज़रबाईजन जे परॾेही वज़ीरनि सां टेलीफोन ते राब्तो। अमरीका इसराइल सां जंग जे ख़ात्मे जे लाइ ईरान जे क़दमनि बाबति आगाही ॾिनी। बलोचिस्तान में ईंदड़ पानी के बिना नुक़सान के मंछर ढंढ ताईं छोड़ करण ऐं एफपी बचाव की हिफाज़त यकीनी बनाने के मनसूबे जूं तयारियूं। पीपीएमपीए नादिर खान मंगसी पारां वर्ल्ड बैंक की टीम ऐं आबपाशी अमलदारनि सां गॾु कच्चे पुल भरिसां हीरुद्दीन ड्रेन ऐं आरबीओ जो दौरो। पानी के वहिकरनि वारनि लंघनि जो जाइज़ो वरितो। नादिर मंगसी जो चवणु आहे त वफ़ाक़ी सरकार के सहकार ऐं वर्ल्ड बैंक टीम सां गॾिजी वॾी रिथा जे लाइ प्रपोज़ल तैयार करे रहिया आहियूं। मनसूबे तहत मुस्तक़बिल में बोर्ड के पानी के हीरुद्दीन ड्रेन ऐं आरबीओटी ज़रिए हमल ढंढ में आसानी से छोड़ करे मंछर ॾांहुं दगु ॾिनो वेंदो त जीअं सिंध के शहरी ऐं आबादी वारनि इलाइक़नि खे बोर्ड जो पानी नुक़सान रसाए न सके। हैदराबाद के पनियारीबाग में 5 वरनि के ॿारड़े जो हथ पैर बदल लाश हथ ॻोठ करण खान शोरो सां मुबाह मिलंदड़ लाश ॾिसी रहवासियुनि रेस्क्यू के इतलाह कयो। रेस्क्यू 1122 की टीम पहुची ॿारड़े जो लाश पानी में ॿाहिरि कढी अस्पताल मुंतक़िल करे छॾियो। ॿारड़े जे लाश जी सुञाणप न थी सकी। रेस्क्यू अमलदारनि मूजिब ॿार जा हथ ऐं पेर बदल हुआ। रेती भरसा मुबैना पुलिस मुक़ाबले दौरान 2 कारनि में सवार 3 ॼणनि खे मारण जी दावा। पुलिस मूजिब सिटी एहलकारनि 2 शकीकारनि खे रोकण की कोशिश कई त जवाबदारनि फायरिंग करे ॾिनी। पुलिस जी जवाबी फायरिंग में 3 जवाबदार मारिजी विया। मारिजी वियलनि जी शौकत अली, मुश्ताक अली, आफ्ताब अली तौर सुञाणप थी। संदन तालुक़ मुल्तान ऐं डेरा बुटी सां आहे। लखे गुलाम शाह में बनीगर मछीअ जे तलाउ में वेझंदे ॿुॾी फौत थी विया। बिलावल कॉलोनी जा रहवासी बनीगर 8 वरनि जो कामरान ऐं 10 वरनि जो आरिफ भील मछीअ जे तलाउ में वेझंदे फौत थी विया। फौतनि जे लाश घर पहुचाइण ते कोहराम मची वियो।
रोहिणी वेझो ॻोठ कादिर बख़्श अबड़ो में अबड़ा बरादरी जी बिंदुनि विच में संगावती तकरार तां झेड़ो नींगर समेत 13 ॼणा ज़ख़्मी। झेड़े दौरान लठियुनि ऐं कुहाड़ियुनि सां हमिलो, केतिरनि ई ज़ख़्मियुनि जी हालत गणती चोगी। सिंध ऐं बलोचिस्तान जा अक्सर इलाइक़ा सख़्त गर्मीअ जे वर चढ़ियल मौसमियात खाते जो चवणु आहे। सिंध जा मुख़्तलिफ़ इलाइक़ा हीटवेव जे असर हेठि रहण जो इम्कानु आहे। सभ खां वधीक गर्मी पद 46 डिग्री सेंटीग्रेड रिकॉर्ड तुर्बत में 44, दातू में 42, गवादर ऐं नवाबशाह में 41, हैदराबाद ऐं सखर में 40 डिग्री सेंटीग्रेड ताईं गर्मी पद वञी सघे थो।